मगर हिन भेरे जॾहिं नौकरी वारे मसइले ते मूं संदुसि मौक़े परस्ती ॾिठी तॾहिं मूंखे न्याज़ हिमायूं जो तज़ियो यादि आयो। अहिड़ो ई हिकु मिसाल साईं ज़फ़र हसन सां हलण वक़्तु बि पेश आयो। मूं वटि हिकु माण्हू बदीन ज़िले जो आयो जेको ग़रीब इंटर पास हो। अदबी बोर्ड में क्लार्क जी जाइ ख़ाली हुई ऐं ज़फ़र हसन बोर्ड जो सेक्रेटरी हो। ज़फ़र हसन सां दुआ सलाम हुई, उन करे सांस गॾिजी ज़फ़र हसन वटि वियसि। हिकु वॾे लेक्चर खां पोइ चयईं त हिते नौकरी कान मिलंदी। मूं जॾहिं ज़फ़र हसन जे उन जी हिलत मुतलिक़ न्याज़ सां ॻाल्हायो त हिन हिकु मज़ेदार ऐं ॾुखोईंदड़ ॻाल्हि ॿुधाई। हिन चयो त सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां सिंध जी तारीख़ सैयद ताहिर मोहम्मद नसियानी जी लिखियलु फ़ारसी तारीख़ ताहिरी मूंखे तर्जुमे करण लाइ ॾिनी वई आहे। मूं काफ़ी तर्जुमो करे छॾियो आहे। टियों ॾींहुं मूं ज़फ़र हसन खे फ़ोन कयो त मूं तारीख़ जे तर्जुमे जो काफ़ी कमु करे छॾियो आहे। मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे। बोर्ड फ़िलहाल मूंखे कुझु पैसा ॾिए जिन मां आउं पंहिंजी ज़रूरत पूरी करियां। कमु पूरे थियण ते मुंहिंजे मुआवज़े मां उहे पैसा कटे वठिजो। ज़फ़र हसन साहब जवाबु ॾिनो त बोर्ड वटि हिन वक़्तु पैसा ॾियण जी का बि गुंजाइश नाहे। हूँ बि मूंखे तारीख़ जे तर्जुमे सां का ख़ासि दिलचस्पी नाहे ऐं कोशिशि करे उहो मुआहिदो ख़तमु कराईंदुसि। न्याज़ साहब चयो त उहो जवाबु ॿुधण खां पोइ मूं तारीख़ वापसि करण जो चई कमु बंदि करे छॾियो आहे। जॾहिं शहीद अदीब ग़ुलाम रब्बानी बोर्ड जो सेक्रेटरी हो उन वक़्तु न्याज़ साहब खे बोर्ड तरफ़ां सिंध जे तिबी तारीख़ लिखण जो कमु सुपुर्द कयो वियो। हिन वॾी महिनत ऐं जाकोर खां पोइ किताबनि जा अंबार उथलाए 2 जिल्दनि में सिंध जी तिबी तारीख़ लिखी पूरी कई। उहो किताबु लिखंदे हिन जेका महिनत कई सा हैरान कुन हद ताईं बेज़ार कंदड़ हुई। रातियुनि जो रातियूं न्याज़ किताबनि ॾिसण में लिखण में गुज़ारे छॾियूं। जॾहिं किताबु तयारु थियो त सिंधी अदबी बोर्ड उहो किताबु वठण ऐं छपाइण खां इनकार करे छॾियो। किताब जी इल्मी हैसियत जो अंदाज़ो हिन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त सिंध सदियुनि खां सेमिनार में प्रोफेसर अली मोहम्मद अंसारी उन वक़्तु सिहत जे सेक्रेटरी पंहिंजो मुकालो उन किताब जे आधार ते तयारु कयो हो, पर सिंधी अदबी बोर्ड जी करतान धरतान उन किताब खे धकारे